अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं हमारी सिराय आयो मुंहिंजो यूट्यूब चैनल। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं हमारी सिराय आयो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग में तमामु दोस्तनि खे भली कार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशा गुलनि जीअं ठेकंदा टिड़ंदा रहो। इहा आहे मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, अवां पिरी प्यारनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं नेक तमन्नाऊं। जी हाँ दोस्तों, जीअं त अवां सभिनी दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, जन जन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, उन्हनि दोस्तनि में नज़ीर आकाश ओढाणो, नज़ीर अटक पंजाबी, असगर अली थेबो, शेर सोलंगी ऐं नियाज़ अहमद हुलियो साहब, अयाज़ अहमद ऐं हुन खां अलावा ख़ालिद भाई, सजाद भाई ऐं मुआमिर भाई ऐं हुन खां अलावा शबीर अली भाई ऐं हुन खां अलावा असांजा ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि। 8,500 फॉलोवर आहिनि ऐं जेके जेके दोस्त मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि, जेके दिलूं उमाणींदा आहिनि, असगर अली थेबो, नज़ीर अटक, शेर सोलंगी ऐं शेर सोमरो ऐं आफ्ताब अहमद कलवड़, इहे दोस्त मूंखे दिलूं माणींदा आहिनि, मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि, मुंहिंजे हर वीडियो ते कमेंट कंदा आहिनि, खोड़ सारियूं दिलूं माणींदा आहिनि। उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टिड़ंदा रहो। इहा मुंहिंजी दुआ आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ। जेकॾहिं दोस्त अवां बि मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं अचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट। जी हाँ दोस्तो, जीअं त अवां कहिड़े शहर खां, कहिड़े सिटीअ खां, कहिड़े कंट्रीअ खां, यानी कहिड़े मुल्क खां, कहिड़े ॻोठ खां, किथां अवां असांजे सिंधी ड्रामा ॾिसो था पिया ऐं पंहिंजो नालो हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे मुल्क जो नालो लिखी कमेंट कयो त अचण वारी वीडियो में मां अवां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कंदुसि। जिन जिन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, ठीकु ओड़ीअ तरह अवां जो बि नालो खणंदुसि पंहिंजे हिन वीडियो में, पंहिंजे हिन जेको आहे यूट्यूब चैनल ते, उन्हनि दोस्तनि ताईं मां अवां जो पैगाम रसे पहुचाईंदुसि। जन दोस्तनि सां अवां जा तालुकात ख़तमु थी चुका आहिनि या कोई कॉन्टेक्ट नंबर न आहे, उन्हनि ताईं अवां पहुची नथा सघो त दोस्तो अवां पंहिंजो ई हवालु मूंखे ॿुधायो त मां पंहिंजे हिन वीडियो ज़रिए उन्हनि दोस्तनि ताईं अवां जो हीअ आवाज़ु उन्हनि दोस्तनि ताईं पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि। त दोस्तो हींअर ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल वेरनि जी बस्तीअ जी। वेरनि जी बस्ती तमामु हिकु बहितरीनु ड्रामो हो, पर हींअर थोरो बिगड़ी वियो आहे, उनजो कुझु अलॻि हिकिड़ो मौज़ू ठही वियो आहे। जीअं बानो जेको कहाणी जेका बानो ते अची वई आहे ऐं बानो वारी कोई कहाणी हिकु अलॻि रुख मोड़ियो आहे ऐं अलॻि रस्तो वरितो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त छा इहो ई ड्रामो हाणे ईअं कामयाबी जी मंज़िल ते गामज़न वेंदो या न वेंदो, इहो अवां पंहिंजो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा। अव्हांखे ड्रामो हीउ कीअं लॻे थो, जीअं असगर लिखे पोइ ॿुधायो त पापनगर अहिड़ो ख़ासि ड्रामो न आहे, बहरहाल एक्शन ड्रामो आहे पापनगर, हू बि तमामु ॾाढो भलो ड्रामो आहे, ॾिसणु वटां आहे। ईअं अवां पंहिंजो पंहिंजी राय अख़्तियार करे पंहिंजो पंहिंजो कमेंट ज़रूरु कंदा करो, ॿुधाईंदा करो त अव्हांखे कीअं ड्रामो लॻे थो ऐं हुन हर अदाकार जी अदाकारी ॿुधायो। जीअं हाजन तीवणो, रिमशा शहज़ादी, एस भट्टी ऐं पंहिंजो अज़ीज़ कंबराणी आहे, इसरार लगारी आहे, ज़ुल्फ़ार बुर्दी आहे ऐं सत्तार अब्दुल सत्तार मज्जू, इहो बि आहिनि। हिननि जे लाइ बि अवां पंहिंजो कमेंट ज़रूरु कंदा करो, ॿुधाईंदा करो त कीअं अव्हांखे ड्रामो हीअं लॻे थो पियो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। तेसीं तव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, उर्दू, पंजाबी, बिरोहिकी, थरी, मारवई, जेके बि ॿोलियूं सिंध में ॻाल्हाईंदड़ आहिनि, पूरे पाकिस्तान ऐं पूरी दुनिया में जेके सिंधी सम्झंदड़ आहिनि, सभई आबाद हुजो। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ जी नगरी। पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं अॻिते अचण वारी वीडियो जे लाइ मूं कादी अब्दुल सत्तार खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो, पंहिंजो पंहिंजो ख़्यालु रखंदा, वरी महिरबानी।
अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में तमामु दोस्तनि खे भली कार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं ठेकंदा टिड़ंदा रहो। इहा आहे मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, अवां प्यारनि प्यारनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं, नेक तमन्नाऊं। जी हाँ दोस्तो, जीअं त अवां सभिनी दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, जन जन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, उन्हनि दोस्तनि में नज़ीर आकाश ओढाणो, नज़ीर अटक पंजाबी, असगर अली थेबो, शेर सोलंगी ऐं नियाज़ अहमद हुलियो साहब, अयाज़ अहमद ऐं हुन खां अलावा ख़ालिद भाई, सजाद भाई ऐं मुआमिर भाई ऐं हुन खां अलावा शबीर अली भाई ऐं हुन खां अलावा असांजा ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि। 8,500 फॉलोवर आहिनि ऐं जेके जेके दोस्त मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि, जेके दिलूं उमाणींदा आहिनि, असगर अली थेबो, नज़ीर अटक, शेर सोलंगी ऐं शेर सोमरो ऐं आफ्ताब अहमद कलवड़, इहे दोस्त मूंखे दिलूं माणींदा आहिनि, मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि, मुंहिंजे हर वीडियो ते कमेंट कंदा आहिनि, खोड़ सारियूं दिलूं माणींदा आहिनि। उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी आंटे कंदा टिड़ंदा रहो। इहा मुंहिंजी दुआ आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ। जेकॾहिं दोस्त अवां बि मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं अचे, अव्हां खे मिले बहितर खां बहितर अपडेट। जीअं दोस्तो, जीअं त अवां कहिड़े शहर खां, कहिड़े सिटीअ खां, कहिड़े कंट्रीअ खां, यानी कहिड़े मुल्क खां, कहिड़े ॻोठ खां, किथां अवां असांजे सिंधी ड्रामा ॾिसो था पिया ऐं पंहिंजो नालो हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे मुल्क जो नालो लिखी कमेंट कयो त अचण वारी वीडियो में मां अवां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कंदुसि, जिन जिन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। ठीकु ओड़ीअ तरह अवां जो बि नालो खणंदुसि पंहिंजे हिन वीडियो में, पंहिंजे हिन जेको आहे यूट्यूब चैनल ते, उन्हनि दोस्तनि ताईं मां अवां जो पैगाम रसे पहुचाईंदुसि। जन दोस्तनि सां अवां जा तालुकात ख़तमु थी चुका आहिनि या कोई कॉन्टेक्ट नंबर न आहे, उन्हनि ताईं अवां पहुची नथा सघो। त दोस्तो, अवां पंहिंजो ई हवालु मूंखे ॿुधायो त मां पंहिंजे हिन वीडियो ज़रिए उन्हनि दोस्तनि ताईं अवां जो हीउ आवाज़ु उन्हनि दोस्तनि ताईं पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि। त दोस्तो, हींअर ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल वेरनि जी बस्तीअ जी। वेरनि जी बस्ती तमामु हिकु बहितरीनु ड्रामो हो, पर हींअर थोरो बिगड़ी वियो आहे, उनजो कुझु अलॻि हिकिड़ो मौज़ू ठही वियो आहे। जीअं बानो जेको कहाणी जेका बानो ते अची वई आहे ऐं बानो वारी कोई कहाणी अलॻि रुख मोड़ियो आहे ऐं अलॻि रस्तो वरितो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त छा इहो ई ड्रामो हाणे ईअं कामयाबी जी मंज़िल ते गामज़न वेंदो या न वेंदो, इहो अवां पंहिंजो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा। अव्हांखे ड्रामो हीउ कीअं लॻे थो? जीअं असगर लिखे पोइ ॿुधायो त पापनगर अहिड़ो ख़ासि ड्रामो न आहे, बहरहाल एक्शन ड्रामो आहे पापनगर, हू बि तमामु ॾाढो भलो ड्रामो आहे, ॾिसणु वटां आहे। ईअं ई अवां पंहिंजो पंहिंजी राय अख़्तियार करे पंहिंजो पंहिंजो कमेंट ज़रूरु कंदा करो, ॿुधाईंदा करो त अव्हांखे कीअं ड्रामो लॻे थो ऐं हुन हर अदाकार जी अदाकारी ॿुधायो। जीअं हाजन तीवणो, रिमशा शहज़ादी, एस भट्टी ऐं पंहिंजो अज़ीज़ कंबराणी आहे, इसरार लगारी आहे, ज़ुल्फ़ार बुर्दी आहे ऐं सत्तार अब्दुल सत्तार मज्जू, इहो बि आहिनि। हिननि जे लाइ बि अवां पंहिंजो कमेंट ज़रूरु कंदा करो, ॿुधाईंदा करो त कीअं अव्हांखे ड्रामो हीउ लॻे थो पियो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो, वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। तेसीं ताईं अवां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, उर्दू, पंजाबी, बिरोहिकी, थरी, मारवई, जेके बि ॿोलियूं सिंध में ॻाल्हाईंदड़ आहिनि, पूरे पाकिस्तान ऐं पूरी दुनिया में जेके सिंधी सम्झंदड़ आहिनि, सभई आबाद हुजो। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ जी नगरी। पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं अॻिते अचण वारी वीडियो जे लाइ मूं काज़ी अब्दुल सत्तार खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। दोस्तो, पंहिंजो पंहिंजो ख़्यालु रखंदा, वरी महिरबानी।
अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं हमारे सिराए आयो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में तमामु दोस्तनि खे भली कार चवां थो, भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशा गुलनि जीअं ठेकंदा टिड़ंदा रहो। इहा मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, अवां पिरी प्यारनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं नेक तमन्नाऊं। जी हाँ दोस्तों, जीअं त अवां सभिनी दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, जन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। उन्हनि दोस्तनि में नज़ीर आकाश ओडाणो, नज़ीर अटक पंजाबी, असगर अली थेबो, शेर सोलंगी ऐं नियाज़ अहमद हुलियो साहब, अयाज़ अहमद ऐं हुन खां अलावा ख़ालिद भाई, सजाद भाई ऐं मुआमिर भाई ऐं हुन खां अलावा शबीर अली भाई ऐं हुन खां अलावा असांजा ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि। 8,500 फॉलोवर आहिनि। जेके दोस्त मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि, जेके दिलूं उमाणींदा आहिनि, असगर अली थेबो, नज़ीर अटक, शेर सोलंगी ऐं शेर सोमरो ऐं आफ्ताब अहमद कलवड़, इहे दोस्त मूंखे दिलूं माणींदा आहिनि, मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि, मुंहिंजे हर वीडियो ते कमेंट कंदा आहिनि, खोड़ सारियूं दिलूं माणींदा आहिनि। उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टिड़ंदा रहो। इहा मुंहिंजी दुआ आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ। जेकॾहिं दोस्त अवां बि मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं अचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट। जीअं दोस्तो, जीअं त अवां कहिड़े शहर खां, कहिड़े सिटीअ खां, कहिड़े कंट्रीअ खां, यानी कहिड़े मुल्क खां, कहिड़े ॻोठ खां, किथां अवां असांजे सिंधी ड्रामा ॾिसो था पिया ऐं पंहिंजो नालो हिन वीडियो जे कमेंट बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे मुल्क जो नालो लिखी कमेंट कयो त अचण वारी वीडियो में मां अवां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कंदुसि जिन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। ठीकु ओड़ीअ तरह अवां जो बि नालो खणंदुसि पंहिंजे हिन वीडियो में, पंहिंजे हिन जेको आहे यूट्यूब चैनल ते, उन्हनि दोस्तनि ताईं मां अवां जो पैगाम रसे पहुचाईंदुसि। जन दोस्तनि सां अवां जा तालुकात ख़तमु थी चुका आहिनि या कोई कॉन्टेक्ट नंबर न आहे, उन्हनि ताईं अवां पहुची नथा सघो। त दोस्तो, अवां पंहिंजो ई हवालु मूंखे ॿुधायो त मां पंहिंजे हिन वीडियो ज़रिए उन्हनि दोस्तनि ताईं अवां जो हीअ आवाज़ु उन्हनि दोस्तनि ताईं पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि। त दोस्तो, हींअर ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल वेरनि जी बस्तीअ जी। वेरनि जी बस्ती तमामु हिकु बहितरीनु ड्रामो हो, पर हींअर थोरो बिगड़ी वियो आहे, उनजो कुझु अलॻि हिकिड़ो मौज़ू ठही वियो आहे। जीअं बानो जेको कहाणी जेका बानो ते अची वई आहे, ऐं बानो वारी कोई कहाणी हिकु अलॻि रुख मोड़ियो आहे ऐं अलॻि रस्तो वरितो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त छा इहो ई ड्रामो हाणे ईअं कामयाबी जी मंज़िल ते गामज़न वेंदो या न वेंदो, इहो अवां पंहिंजो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा। अव्हांखे ड्रामो हीउ कीअं लॻे थो। जीअं असगर लिथिबो ॿुधायो त पापनगर अहिड़ो ख़ासि ड्रामो न आहे, बहरहाल एक्शन ड्रामो आहे पापनगर, हू बि तमामु ॾाढो भलो ड्रामो आहे, ॾिसणु वटां आहे। ईअं अवां पंहिंजी राय अख़्तियार करे पंहिंजो कमेंट ज़रूरु कंदा करो, ॿुधाईंदा करो त अव्हांखे कीअं ड्रामो लॻे थो ऐं हुन हर अदाकार जी अदाकारी ॿुधायो। जीअं हाजन तीवणो, रिमशा शहज़ादी, एस भट्टी ऐं पंहिंजो अज़ीज़ कंबराणी आहे, इसरार लगारी आहे, ज़ुल्फ़ार बुर्दी आहे ऐं सत्तार अब्दुल सत्तार मज्जू, इहो बि आहिनि। हिननि जे लाइ बि अवां पंहिंजो कमेंट ज़रूरु कंदा करो, ॿुधाईंदा करो त कीअं अव्हांखे ड्रामो हीअं लॻे थो पियो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो, वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। तेसीं अवां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। जुदा न फिदा, पाकिस्तान जिंदाबाद। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, उर्दू, पंजाबी, बिरोहिकी, थरी, मारवई, जेके बि ॿोलियूं सिंध में ॻाल्हाईंदड़ आहिनि, पूरे पाकिस्तान ऐं पूरी दुनिया में जेके सिंधी सम्झंदड़ आहिनि, सभई आबाद हुजो। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ जी नगरी। पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं अॻिते अचण वारी वीडियो जे लाइ मूं काज़ी अब्दुल सत्तार खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो, पंहिंजो ख़्यालु रखंदा, वरी महिरबानी।